अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट थियण वारी आहे ज़बरदस्त। अॼु जी अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं नई जेको आहे वीरनि जी वस्ती सां गॾोगॾु अॼु पंजावेरी ड्रामे जी अपडेट। जी हाँ दोस्तों, पंजावेरी ड्रामे जो स्क्रिप्ट काफ़ी अर्सो पहिरियों खजू साहब खणी आयो आज़म मेघल सां गॾु वञी नूर ज़ोर साहब सां मिली करे। ग़ुलाम हुसैन जी बि पंजावेरी ड्रामे में एंट्री थी चुकी आहे। इन सां गॾोगॾु इरफान शेख यानी सोडल ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मैडम नसरीन नाज़, ग़ुलाम हुसैन, आज़म मेंगल, खजू पाण, निज़ामानी साहब ऐं मैडम नसरीन साहब ऐं मतिलबु ज़ुल्फ़कार बुर्दी, इहे वॾा वॾा अदाकार सभई पंजावेरी ड्रामे में आहिनि। ऐं कुझु ॿिया अदाकारनि जी बि सिलेक्शन हली रही आहे। तमामु जल्द उहे सिलेक्ट थी वेंदा, उन्हनि जा बि नाला साम्हूं ईंदा। इहे तस्वीरुनि में जेका बि तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे सभई अदाकार तव्हांखे पंजावेरी ड्रामे में नज़र ईंदा। ऐं जीअं जीअं नई नई अपडेट अची रही आहे तीअं तीअं ॿुधाईंदा रहंदासीं। मज्जू लाड़ बि आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे, ग़ुलाम हुसैन बि आहे पंजावेरी में। ऐं वीरनि जी वस्ती त कामयाबु थी चुको आहे, लेकिन पंजावेरी हिन ड्रामे खां बि वधीक कामयाबु थियण वारो आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे।